नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त खिपरो में कोरोना वायरस बेकाबू थी वियो आहे। खिपरो में कोरोना वायरस जा 13 नवां केस ज़ाहिर थी पिया आहिनि। मुतासिरनि में 3 लेडीज़ हेल्थ वर्कर, पेट्रोल पंप जा मुलाज़िम, दुकानदार शामिल आहिनि। कोरोना वायरस मुतासिरनि जो अंग वधी 44 थी वियो आहे। DC सांगड़ ऐं AC खिपरो पारां शहरनि खे हिदायत कई वई आहे त पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद रखो, छो त कोरोना वायरस खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करणु आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त खिपरो में कोरोना वायरस बेकाबू थी वियो आहे। खिपरो में कोरोना वायरस जा 13 नवां केस ज़ाहिर थी पिया आहिनि। मुतासिरनि में 3 लेडीज़ हेल्थ वर्कर, पेट्रोल पंप जा मुलाज़िम, दुकानदार शामिल आहिनि। कोरोना वायरस मुतासिरनि जो अंग वधी 44 थी वियो आहे। DC सांगड़ ऐं AC खिपरो पारां शहरनि खे हिदायत कई वई आहे त पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद रखो, छो त कोरोना वायरस खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करणु आहे।